जी असांजी मदद कई अल्लाह पाक उनखे हमेशा खुश रखे। मुंहिंजो अबू फौत थी वियो आहे, मुंहिंजी अम्मी खे ब्लड कैंसर आहे। असांजो को कमाइण वारो न आहे, जेको थी सघे असां ग़रीबनि जी मदद कयो। लॻी मुंहं में मोमिन पर रखी मन में मदाई अथई, कंधु कहिड़ो उते खणंदे तूं ॾाढो लॼी थींदे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम सॼो अज़हर को पाक दोस्तो जंहिं त ॼाओ खंबर खां काफ़ी दूर तक़रीबन 15-20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते बीड़े चांडे जो शहर आहे ऐं उते मौजूदु आहियां हिननि यतीम जे घर में ऐं मौजूदु आहियां। हिननि जो पंहिंजो घर बि न आहे, हीअ ॾाॾी जे घर में रहंदा आहिनि। सो हिननि जो वाल साहब गुज़ारे वियो आहे, हिननि जी अमड़ खे ब्लड कैंसर आहे। सरहदी वारनि खे अपील कजे थी जंहिंखां जेतिरो बि थी सघे हिननि यतीमनि जो कंहिं बि को लहिणो लेखो न आहे दोस्तो। अलाह खां सवाइ हिननि जो को सहारो बि न आहे। दोस्तनि खे सरहदी वारनि खे अपील कजे थी जंहिंखां जेतिरो थी सघे हिननि मिसकिननि जी वधि में वधि मदद कंदा दोस्तो। ॾिसो इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो डेली विञाए बि थो दोस्तो। इंसानु किथे वञे थो कंहिं होटलनि ते या कंहिं प्रोग्रामनि में, उते हज़ारनि जा हज़ार कंहिंजे मथां ख़र्चु करे थो, पर हुन खां बहितर आहे इन्हनि या कंहिंजी इंसानु कंहिं कुशामनि ते कंहिंजी दावत करे उन्हनि ते 10-10, 15-15 हज़ार ख़र्चु कंदा। उन्हनि खां बहितर आहे त उहे बि तव्हां भली कयो, पर उन्हनि खां थोरो ख़र्चु हटाए करे अहिड़नि मिसकिननि अहिड़नि यतीमनि ते बि तव्हां थोरी नज़र रखो दोस्तो। अलाह खां सवाइ हिननि जो को बि सहारो कोन्हे को। सो अलाह पाक जो नेक इंसानु सखी इंसानु हो, ॿाहिरि मुल्क में रहंदा आहिनि। बुलैदी साहब जंहिं पहिरियों बि ग़रीबनि जी काफ़ी मदद कई आहे, उन्हनि 4000 रुपया मोकिलिया हुआ हिननि मासूमनि जे लाइ, जेके मां हाणे हिननि खे ॾींदुमि। ऐं ॿियो अलाह पाक जो को नेक बानो हो, सखी इंसानु हो, उन्हनि नाले खणण खां उन्हनि झलियो आहे। उन्हनि सऊदी अरब मां 9800 रुपया हिननि मासूमनि जे लाइ मोकिलिया हुआ। टोटल 13800 रुपया आहिनि, जेके मां इहे हिननि खे ॾींदुमि। पुट ई वठिजो, हीअ 5 ऐं हीअ 10, हीअ 11, हीअ 12, 13, हीअ 500 रुपया ऐं हीअ 300। सो अलाह पाक उन बुलैदी साहब ऐं अलाह पाक सऊदी वारे दोस्त जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि जे मासूम बचड़नि ते ख़ैरु फरमाईंदो जंहिं ॿियनि जे मासूमनि ते हेॾी वॾी महिरबानी कई आहे दोस्तो। अगरि अमी ख़ुशियूं चैन राहत चाहियो था त तव्हां ॿियनि जी मदद कयो। यकीननि तव्हांजा दामन ख़ुशियुनि सां भरियल हूंदा दोस्तो। जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कम अचो दोस्तो। ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे को। ऐं हीअ मासूम ॿारड़ा वीचारा तव्हां ॾिसी सघो था, पाण हीअ पाण ॻाल्हाए रहिया आहिनि, ईअं सम्झो ॻाल्हाइनि नथा, पर हिननि जा चहिरा जेके आहिनि उहे सभु कुझु ॿुधाइनि था। सो सरहदी वारनि खे अपील कजे थी जेको थी सघे हिन मिसकिन जी वधि में मदद कंदा। जिन जे वस जी ॻाल्हि न आहे मदद कनि, उहे भले न कनि, पर हिन घटि में घटि हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कनि। थी सघे थो हिकिड़े शेयर करण सां हिननि मिसकिननि जो को भलो थी सघे थो। जीअं असांजी मदद कई अल्लाह पाक उनखे हमेशा ख़ुशि रखे, हमेशा आबाद रखे ऐं असां ग़रीबनि जी हमेशा सार संभाल रहंदा। अल्लाह पाक उनखे हमेशा ख़ुशि रखे। मुंहिंजी अम्मी खे ब्लड कैंसर आहे, मुंहिंजो अबू कोन्हे को, मुंहिंजा भाउर नंढड़ा, असांखे पंहिंजे मथे छां बि कोन्हे का। असांजी मदद कयो जेको थी सघे।